अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भलिका आवां हां मुबशिर सोलंगी। अया हुआ है पेरियागुल सबका पेरी नजर हेडलाइंस ते पीर मार्शल सैयद आसिम मुनीर सा मिसर जे पहिरीं वज़ीर जी मुलाकात दिफ़ा सिक्योरिटी ताउन ऐं अस्करी राब्तनि ते ख़यालनि जी ॾेवट चैलेंजन्स खे मोटाइण लाइ आला सतही राब्तनि जे तसलसल जी अहमियत ते ज़ोर। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोलियम शयुनि जे अघ में लाथ करे छॾी। पेट्रोल ₹2 ऐं डीज़ल ₹4.79 सस्तो। पेट्रोल जी नई क़ीमत ₹263.45 मुक़रर। नोटिफिकेशन जारी। डीज़ल जो नओं अघु ₹279.65 फ़ी लीटर मुक़रर कयो वियो। ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो। मेहरान टीवी तरफा 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफती दिहाड़े जी तैयारियूं उरूज ते पहुची वयूं। सिंध जे क़दीमी सकाफत खे दुनिया ताईं उजागर करण लाइ मर्द औरतूं बुज़ुर्ग तोड़े ॿारड़ा पुरजोश पढ़ो लिखो हुनर सिखो ऐं नशो छॾियो जे सिरे हेठि मुख़्तलिफ़ शहरनि में मच कचेरियूं ऐं ॿिया प्रोग्राम मुनक़िद। टणे मोहम्मद खान में शहरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी तरफा रैली रेलवे स्टेशन खां प्रेस क्लब ताईं सकाफती रैली समें माण्हुनि पारां सिंधी वेस वॻा पाए झुमरियूं। सन में मेहरान टीवी तरफा 7 डिसंबर ते ऐलानियल सकाफती दिहाड़े जे हवाले सां जीए सिंध जे प्लेटफॉर्म तां सकाफती रैली मलीर में जसकम जसाफ पारां गुलशन हबीब खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं सकाफती जागृता रैली कढी वई। अगड़ा में मेहरान टीवी तरफा सकाफती दिहाड़े जे हवाले सां मच कचेरी रखराई वई जंहिंमें नाले वारनि फनकारनि सुर विखेरिया डिग्री दौड़ बोरो नओ देरो उॾेरो लाल ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में बि सकाफती दिहाड़े जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद।